अल्लाहु अकबर। अल्लाह फरमाईंदो महबूबा इन्हनि खे फरमायो त तव्हां दुनिया घुरो था, वल्लाहु युरीदुल आखिरह, अल्लाह जो इरादो इहो आहे त अल्लाह तव्हांखे आखिरत अता फरमाए। या अल्लाह छो महबूब इन्हनि खे ॿुधाए कुल मताउ दुनिया क़लील, दुनिया तमामु थोरड़ी आहे ऐं अल्लाह जेको तव्हांखे अता जो इरादो कयो आहे आखिरत में उहा थोरड़ी नाहे। इन्ना अअतैना कल कौसर, उहा ख़ैर कसीर आहे। न ख़त्म थियण वारी ज़िंदगी हुते, न ख़त्म थियण वारियूं नेमतूं हुते। बस फ़क़त ऐं मुसलमान दुनिया में तमाम दुरंगियूं छॾे हिकु रंग अगरि तूं ऐं मूं अपनायो ऐं उहो रंग ग़ुलामी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो, त पोइ अल्लाह जो वाइदो आहे अगरि ऐं मुंहिंजा बंदा तो मुंहिंजे नबी जी अगरि अताअत में आए त ईअं न थींदो जो अल्लाह तोखे क़बूल न करे। नबी जी अताअत ही अल्लाह पाक जे क़बूलियत जी हिकु सनद आहे। जंहिंखे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अताअत नसीब थी वञे, ग़ुलामी नसीब थी वञे, पक ॼाणे त अल्लाह तबारक व तआला या मूंखे क़बूलियत जी सनद अता फरमाई आहे। बाक़ी रही ही दुनिया, उन जो मिसाल हदीस पाक जी रोशनी में सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम हिकु जगह खां गुज़रिया। उते हिकु मुर्दार बकरी पई हुई जेका हिलाल जानवर आहे, पर मुर्दार हुई, मुअल मौत हुई। ऐं जॾहिं सरकार मदीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबा सां कठे उतां गुज़र थियो, सहाबा खे मुखातिब थींदे फरमायाऊं त तव्हां में केरु आहे जेको इन मुर्दार बकरी खे पंहिंजे घर खणी वञे। सहाबा अर्ज़ कयो फ़िदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, महबूबा ही मुर्दार आहे, बदबूदार आहे, हिन जो गोश्त कंहिं कम जी नाहे। असां मां चाहे केतिरो बि फाका कशी में मुब्तला छो न हुजे, पर हिन बकरी खे पंहिंजे घर खणी वञण जे लाइ तयारु नाहे। उहो फ़क़ति इन जे लाइ जो ही मुर्दार आहे, बेकार आहे, बदबूदार आहे। उन ते रहमत वारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबा खे, उन सहाबा जे ज़रिए सां कलमे पढ़ण वारनि मुसलमाननि पंहिंजे उम्मतनि खे, तोखे मूंखे, त ए मुंहिंजा उम्मतियो, तव्हां अल्लाह खां दुनिया घुरो था, बल्कि अल्लाह जे हुज़ूर में इन दुनिया जी हैसियत इन मुर्दार जेतिरी बि नाहे। मुर्दार जेतिरी बि हैसियत, तव्हां मुर्दार पंहिंजे घर खणी वञण जे लाइ तयारु न आहियो। तव्हां मुर्दार पंहिंजे दोस्त खे मुर्दार जो गोश्त खाराइण जे लाइ तयारु न आहियो, त अल्लाह इन मुर्दार दुनिया खे पंहिंजे दोस्तनि खे कीअं अता कंदो। बस फ़क़ति एतिरी जेतिरी ज़रूरत मुताबिक़ आहे। पर बदकिस्मती सां तव्हां असांजो अॼु इहो हाल थी वियो आहे जो दुनिया जे ख़ातिर दीन खां दूर लॻा पिया आहियूं। ज़मीन जे करे, नौकरी जे करे, शुग़ुल मसरूफ़ियत औलाद जे ज़रूरतुनि खे पूरे करण जे करे पंज गाना नमाज खे ज़ाया कयूं वेठा आहियूं। उहा नमाज जेका अल्लाह फ़र्ज़ कई आहे, बहानो सिर्फ़ु दुनिया जो, ही कम आहे, ही मसरूफ़ियत आहे। हालत ईमान इते पहुती आहे। फ़क़ति ही अल्लाह जे घर में जमा थिया आहियूं। गौर करण जी जॻह आहे त असांजो ईमान आख़िर कंहिं मक़ाम ते पहुतो आहे जो क़ब्र में असांखे ईमान ही कट्ठे खणी वञिणो आहे।